ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची मां सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। संदसि चवण त किर्गिस्तान जे शहर बिशकक में फाथल सिंधवासी शागिर्द कराची पहुची विया आहिनि। PI जी ख़ासि उॾाम 180 शागिर्दनि खे खणी कराची एयरपोर्ट ते पहुती आहे। सिंध जे गवर्नर कामरान टिसोरी सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण शागिर्दनि जी आजियां कई। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह बि बिशकक मां आयल शागिर्दनि जी आजियां कई आहे। बिशकक मां शागिर्दनि जी वापसीअ ते वालदेन में ख़ुशी की लहर पकड़जी वही है। गंवर इसरान और डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद भी एयरपोर्ट से पहुता। सिंध हुकूमत परॾे में रहंदड़ शागिर्दनि जो तहफ़ुज़ यकीनी बनाने के लिए पुरआज़म है। इहो चवण है शर्जील मेमण जो। अॼु जी ख़ासि उॾाम में रुगो सिंध जा न पर ॿियनि सूबनि जा शागिर्द बि आहिनि। शर्जील इनाम मेमण जो चवण है तो वॾो वज़ीर इस्लामाबाद में हो। संदसि हिदायत ते शागिर्दनि जो इस्तक़बाल कयो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त चार्टर्ड फ्लाइट ज़रिए शागिर्दनि जी वापसी यकीनी बणाई वई। ही चौथी उॾाम आहे जंहिंजो ख़र्च सिंध हुकूमत बर्दाश्त करे रही आहे। जेतिरा बि पाकिस्तानी फाथल आहिनि उनखे वापसि आंदो वेंदो। पीपल्स पार्टी जी क़यादत वालदेन जी परेशानी खे सम्झी सघे थी। इहो चवणु आहे नासिर हुसैन शाह जो। जिते बि ज़ख़्मी शागिर्दनि जो इलाजु थींदो उते संदन इलाज सिंध हुकूमत कराईंदी। नासिर हुसैन शाह बि मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। जॾहिं त किर्गिस्तान की खबर ईंदे ही सदर पीपल्स पार्टी के चेयरमैन हिदायतूं ॾिनियूं हुयूं। किर्गिस्तान में शागिर्दनि जी वापसी सुठो समण है। शर्जील इनाम मेमण जो चवण है। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। शर्जील इनाम मेमण जो चवण है त PP चेयरमैन जी हिदायत ते वॾे वज़ीर ख़ासि उॾाम बिशकक उमाणी हुई।